अस्सलाम वालेकुम। धरती टाइम न्यूज़ ऑनलाइन सां गॾु आऊं आहियां इमरान अली। हिकु नज़र हेडलाइंस ते। बोज़दार वॾा खानवा में पानी की हथरादू खोट ऐं वाराबंदी करण खिलाफ़ खानवा के आबादगारनि रहिस अल्लाह वधायो बोज़दार, उस्ताद ज़ुल्फ़कार बोज़दार, डॉक्टर मोहम्मद पनाह बोज़दार, उस्ताद मिस्री बोज़दार, मौलवी अली नवाज़ बोज़दार, नसरुल्लाह बोज़दार, अली अब्बास बोज़दार, ख़ालिद बोज़दार, प्रोफेसर मोहम्मद असलम, ज़ियाउर रहमान बोज़दार, हामिद अली ऐं ॿियनि जी अॻुवाणी में नाका चौक खां रैली कढी बोज़दार वॾा ठरी मीरवा रोड खानवा जी पुल ते निटण उस में एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो ऐं टायरनि खे बाहियूं ॾेई रोड बिला करे छॾियो। उन मौक़े ते मज़कूर अॻुवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त खानवा खे वाराबंदी करे एसडीओ इरीगेशन ठरी मीरवा बोज़दार वॾा जो लोकल हुजण सबबि पंहिंजे वारे में राति जो खानवा में पाणी छॾे थो ऐं ॾींहं जो बंदि करे छॾे थो। खेसि को बि पुछण वारो नाहे। खानवा में पाणी जी खोट सबबि असांजूं सरसब ज़मीनूं गैराबाद ऐं बंजर बणिजी वियूं आहिनि। पाणी जी शदीद खोट सबबि असां वणनि जे फ़सुल जी पोखाई वक़्ति सिर करे न सघंदासीं, जंहिं सबबि आबादगार कंगाल थी वेंदा। खानवा में पाणी जी हथरादू खोट ख़तमु करे खानवा में पाणी छॾियो वञे त जीअं असां वणनि जी पोखाई वक़्ति सिर करे सघूं। आबपाशी अमलो पाणी विकिरो करे रहियो आहे। खानवा मां वारी पई उॾामे। उन मौक़े ते हुननि वज़ीर आला सिंध, सूबाई वज़ीर आबपाशी, सेक्रेटरी आबपाशी, चीफ इंजीनियर सखर खां नोटिस वठण ऐं खानवा में पाणी खोले ज़मीनूं आबाद करायूं वञनि ऐं राशि करप्ट आबपाशी एसडीओ इरीगेशन ठरी मिरवा खे मुअतल कयो वञे। रोड़ी भरिसां ॻोठ आंबह दे बेगमांजी जे रहवासी अब्दुल शकूर कांगरो पंहिंजी बासर बिरादरी जे माण्हुनि जे नाजाइज़ ऐं ज़ियादतियुनि ख़िलाफ़ रोड़ी प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे इल्ज़ाम हणींदे चयो त मुंहिंजी पंहिंजी बिरादरी जा माण्हू राशिद अली, अरबेलो, गुल मोहम्मद ऐं जिनसार अली कांगरो मुंहिंजी ज़मीन ते केतिरनि ई सालनि खां कब्ज़ो करे वेठा आहिनि, जंहिंजो केस सेशन कोर्ट सगोरी में हलंदड़ हो, जंहिंजी सेकंड सेशन जज मुंहिंजे हक़ में फतवा बि जारी कई आहे। पंहिंजी बिरादरी जे माण्हुनि खां पंहिंजी ज़मीन घुरण तां पर हू मुंहिंजे मथां ॾमरजी पिया आहिनि ऐं गार गंद कढण बाद मूंखे मौतमार धमकियूं ऐं मूंखे कूड़नि केसनि में फासाइण जी कोशिशि कनि पिया, जॾहिं त मुंहिंजे मथां हिन वक़्त ताईं को बि केस या एनसी कंहिं बि थाणे ते दाख़िल न आहे। जेकॾहिं अॼु खां पोइ मुंहिंजी बिरादरी पारां कंहिं बि थाणे ते एफआईआर या एनसी दाख़िल कराई वई त उहा एफआईआर ऐं एनसी खे कूड़ो सम्झो वञे। ॿिए पासे एहतिजाजी मुज़ाहिरो कंदड़ अब्दुल शकूर कांगरो डीआईजी सखर एसएसपी सखर खां अपील कई आहे त मुंहिंजी ज़मीन ते क़ाबिज़ माण्हुनि खां जान छॾाए मुंहिंजे हवाले करे साणसि इंसाफ़ कयो वञे। पीर वसण थाणे जी हद ॻोठ लौंग मलाह जी रहवासण ग़ुलाम ख़ातून धीअ मोहम्मद ईसा मलाह, जेका विकिरो कयल ज़मीन जा पैसा घुरण तां जवाबदारनि हथां तज़लील जो निशानो संदसि मोटरसाइकिल जवाबदारनि चोरी कई, जंहिंजी हिन पीर वसण थाणे ते एनसी दाख़िल कराई पर जवाबदार गिरफ़्तार न थिया। बेहतर अॼु जवाबदारनि पंहिंजनि औरतुनि सां गॾिजी हमिलो कयो। अॼु समूरो ॾींहुं पीर वसण थाणे ते वेही पुलिस जे आसरनि ते लॻियसि। संदसि का बि दाद रसी न थियण ऐं थाणे तां धिका खाई अची प्रेस क्लब पीर वसण पहुती, जिते हिन साफ़िन आॾो रोईंदे चयो त मूं मिसकीन जे मथां थियल तशदुद जो जवाबदारनि मथां केस दाख़िल कयो वञे। रोड़ी रेलवे स्टेशन ते पंजाब खां कराची वेंदड़ स्लीपर सां भरियल माल जी गाॾी जी बोगी पटड़ी तां लही वई, जंहिं करे डाउन ट्रैक ब्लॉक थी वियो। ईंदड़ ऐं वेंदड़ मुसाफ़िर ट्रेननि खे मुख़्तलिफ़ स्टेशननि ते बीहारियो वियो, जंहिंमें कराची वेंदड़ मुसाफ़िर ट्रेन रहमान बाबा ऐं शाह हुसैन अवामी एक्सप्रेस ट्रेननि खे रोड़ी स्टेशननि ते बीहारे छॾियो। कराची खां सखर ईंदड़ मुसाफ़िर ट्रेन सखर एक्सप्रेस खे बेगमांजी स्टेशन ते बीहारे छॾियो। बोगी लहण करे को बि जानी नुक़सान न आहे थियो। ट्रैक खे बहाल करण लाइ ट्रैक जो कमु तेज़ी सां जारी आहे। खैरपुर कॉलेज ऑफ एग्रीकल्चर इंजीनियरिंग जे मुलाज़मनि जे 63हें ॾींहुं एहतिजाज रंग लाथो। अॼु तारीख़ 14/4/2022 ते सिंध ज़री यूनिवर्सिटी टंडोजाम जे वाइस चांसलर तरफ़ां कमेटी उमाणी वई, जंहिंजा मेंबर इंजीनियरिंग फैकल्टी जे मोहतरम इल्ताफ़ सियाल, अॻूणे रजिस्ट्रार रियासत कुबर ऐं डायरेक्टर सिक्योरिटी अशरफ रुस्तमानी खैरपुर कॉलेज अची मुलाज़मनि जा मसइला ॿुधा ऐं हल कराइण जी ख़ातिरी कराई। उमाणियल कमेटी तरफ़ां मुलाज़मनि खे ख़ातिरी कराई वई त PC4 जे तहत जमो थी चुकी आहे ऐं वेझड़प मुस्तक़बिल में मंज़ूर थींदे ई कॉलेज रेग्युलर थी वेंदो। पगारनि जे मसइले ते कमेटी मुलाज़मनि खे ख़ातिरी कराई त अॻिते खैरपुर ज़री कॉलेज जे मुलाज़मनि जी पगार टाइम ते ऐं मेन कैंपस सां गॾु ॾिनी वेंदी ऐं शागिर्दनि जी दाख़िला पॉलिसी ते नज़रसानी करे जल्द खां जल्द सिफ़ारिशूं वाइस चांसलर खे लिखत में जमो करायूं वेंदियूं त जीअं वधि खां वधि शागिर्द दाख़िला वठी सघनि। उस्तादनि मां डॉक्टर इरशाद मरी, डॉक्टर लियाकत लुंड, ऑफिसरनि
मां मुनवर भयो, ट्रांसपोर्ट मां ऑफिसर फ़हीम अहमद काज़ी, हेठें स्टाफ मां करीम बख्श मरी, अब्बास बुगटी, वाइस चांसलर तरफ़ां उमाड़ियल कमेटी खे मान ॾींदे एहतजाज ख़त्म करण जी ख़ातिरी सां गॾु उहो पिणु चेताव ॾिनो त असां सां कयल वाइदा वफ़ा अगरि न थिया त असां हिकु दफ़ो ॿीहर एहतजाज कंदासीं। मुर्क गांगरो ऐं मीर हसन गोपांग एहतजाज कंदे ॿुधायो त असां कुझु ॾींहं पहिरियां ख़ैरपुर जी अदालत में पसंद जो परणो कयो आहे, जंहिंखां पोइ मुर्क जो पीउ ऐं चाचा असांजी जान जा दुश्मन बणिजी विया आहिनि। असांजी ज़िंदगी खे ख़तरो आहे ऐं मुख़्तलिफ़ तरीक़नि सां असां मथां कूड़ा केस कराइण जी कोशिश थी रही आहे। असां SSP ख़ैरपुर ऐं DSP कोडीजी खे अपील था करियूं त असांखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। यादि रहे त मुर्क गांगरो जो तालुक़ु टंडो अली मुराद तालुको मीरो ख़ान ज़िलो कंबर शहदादकोट सां आहे ऐं मीर हसन गोपांग वल्द नज़ीर अहमद गोपांग जो तालुक़ु कोडीजी जे ॻोठु मुराद गोपांग सां आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो असांजी वेबसाइट www.dhartitimnewsonline